पोना जे घर बाह कोन बरी 8 ॾींहं गुजरिया पो मां लठ खयो चे वञो कुछ करे आ तो घरा निकतो वजू करे सिधो मस्जिद में इन तरह जी मजूरी त बुढ़ा फकीर सा कदे कई कोने वजू करे सिधो मस्जिद बरकातु नमाज पढ़ी दुआ करिया दुआ भी तो बताए जेड़ी हुंदी अल्लाह से के चाचे अल्लाह से खोटो आ त ऐलान कर त मां बे कहीं कहूं त घोरा चई भी तो मुझे गंज भरिया पे ना 8 ॾींहं जो मुझे घर अटो ही कोने दुआ करी बस के अटे जो कट्टो पीठल मस्जिद जे तरफ कट्टो कने घर आयो मां पूछो से कह का बची है जे अल्लाह साईं का जे बो अल्लाह से पहराए थोड़े सा मां के जे पहराए चा तू जे सब्र करी हां त पचाए भी दे जा पर सब्र तो में अञा मर्द सब्र कंदा पर माइन के त अलाह हयाती दे सब्र त अथन जनाजो थींदो त मैयत ते कूड़ ठोकींदो मुया नमाजी अब्बा छोरो एरो निभागो ई तब कोन पढ़ालो हाणो कूड़ जनाजे ते मुया सखी पुत्र के जाए प्यारी मायूं सुधरन असां अगे ही सुधरा छो त असां जो रिमोट इन्हनि वठा हिय जो बटन जो हणन त मुड़ सके जनवरी में पगार न थिए हे सिरका हे बिदतू हे सुखा हे हलवे जो पाटियो हे शादन में ढीबक चोथा कयो रनुन जे चवण ते अबा हे बस घुराई तब खैर त आहे साईं सुख बासला झंडा कलंदर 3 शेला भी आहिनि 7 देगियूं भी आहिनि दुआ कजो सफर लो खैर सां गुजरे हाने बस पहुती ड्राइवर जी साथ दे जा मर्द सब हलो मथे मर्द मथे वञन तडे त ड्राइवर ने भागा मर्द सब हलो मथे तई धाणो अकेलो थे तमा की तो बस करना साजो ने भागा हे वरी छा चवंदा ड्राइवर के शाबाश सेटिंग पियो करे सेटिंग कोन पियो करे बेड़ो पियो बावड़े मर्द सब मथे मायूं अंदर सिंगार जी समार जी सेवण ते वनी पई बस झंड बासला ही लाड़काने वाले रोड ते गाड़ी चढ़ी कमद जी ट्राली ड्रती बीठी हिन ने भागे रोड में त डिठो ही कोन मायूं अंदर वे न पो हराम जो ड्राइवर रोड खेल थे पो अंदर शीशी गाड़ी 70 जे स्पीड में पे अचे अजा कमद जी ट्राली बीठी दस 34 जख्मी 70 शहीद गाड़े जी बस वने पई सेवण से बचा लो प्राण के गलत रस्म का